मौसमियाती तब्दीली से पाकिस्तान के 30 अरब डॉलर जो नुक़सान थियो। COP28 में पाकिस्तान के इमदाद लाइ कयल वाइदनि ते अमल थियणु घुरिजे। मौसमियाती तब्दीली के मोड़ ॾियण लाइ जेकॾहिं बर वक़्त कदम न खयां विया त ईंदड़ नस्ल असांखे माफ़ न कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आज़रबाईजान जे गादी वारे शहर बाकू में COP29 समिट सरबराही इजलास के ख़िताब। संदसि चवणु आहे त असां न चाहियूं त पाकिस्तान वांगुरु ॿिया मुल्क बि तबाही आणींदड़ ॿोॾि जहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾियनि। दुनिया के पाकिस्तान जहिड़नि तरक़ी पसीर मुल्कनि जी मदद करणी पवंदी। पाकिस्तान मुतबादल तवानाई के शोबे में सीड़पकारी जो ख्वाहिशमंद आहे। महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ माहौलियाती तहफ़्फ़ुज़ ते हंगामी बुनियादनि ते कमु करणो पवंदो। PIA जी निजकारी जो मामलो काबीना कमेटी के उमाण जो फैसलो। निजकारी वारे वफाकी वज़ीर अब्दुल अलीम खान सदारत हेठ निजकारी कमीशन बोर्ड जो इजलास। PIA जी निजकारी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर ऐं सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी। वफाकी वज़ीर अब्दुल अलीम खान चयो त निजकारी जो अमल कानून ऐं मुल्की मफ़ाद के साम्हूं रखंदे कयो वेंदो। PIA समेत ॿियनि इदारनि जी निजकारीअ लाइ हतमी फ़ैसिलो काबीना कमेटी कंदी। PIA समेत ॿियनि इदारनि जी निजकारी जो अमल बिना रंडक अॻिते वधायो वञे। मुल्क ऐं क़ौम जी मफ़ाद जी बहितरीअ लाइ हर क़दम खयो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सामूंडी मामलनि वारे वफ़ाकी वज़ीर कैसर शेख की मुलाक़ात। मुहाणनि जे मसइलनि बाबति ॻाल्हियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वॾे ॼार छिकींदड़ ॿेड़ी सबबि मच्छीअ जी अफ़ज़ाइश खे नुक़सान पहुचे थो। ट्रीटमेंट प्लांट लॻाइण जो प्रोजेक्ट एडवांस स्टेज ते आहे। वेस्ट वाटर ट्रीट करे सनतुनि खे मुहैया कंदासीं। वफ़ाकी वज़ीर कैसर शेख चयो त आलमी मुआहिदे तहत सिवरेज ट्रीटमेंट ज़रूरी आहे। असांखे सामूंडी गदलाण के ख़त्म करण लाइ गॾिजी कदम खणणा पवंदा। सामूंडी गदलाण के ख़ात्मे लाइ वफ़ाक़ कमु करे रहियो आहे। मुलाक़ात में सिंध ऐं वफ़ाक़ जो केटी बंदर पोर्ट ठाहिण ते बि इतफ़ाक़। वॾे वज़ीर जो चवणु आहे त केटी बंदर पोर्ट ठाहिण वक़्त जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख चयो त वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं गॾिजी केटी बंदर पोर्ट ठाहे सघनि थियूं। PTI बानी 24 नवंबर ते इस्लामाबाद मार्च जो सॾु ॾेई छॾियो। इमरान खान जे वकील फैसल चौधरी जो चवणु आहे त PTI बानी इस्लामाबाद मार्च लाइ कमेटी क़ाइमु कई आहे, पर हुन कमेटी जा नाला मंज़र आम ते आणण खां मना कयो आहे। 24 नवंबर ते एहतजाज जो मर्कज़ इस्लामाबाद हूंदो। मुतालबनि जी मंशता ताईं एहतजाज जारी रहंदो। असांजो मुतालबो आहे त शबही आइनी तरमीम वापसि वरिती वञे ऐं असांजो मैंडेट वापसि कयो वञे। ट्रायल खां सवाइ गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। अली अमीन गंडापुर भी काफ़िलो वठी कैपी मां निकिरंदो। इमरान खान जी भेण अलीमा खान चयो त PTI बानी फाइनल कॉल ॾिनी आहे। हिक कारकुन खे मुखातिब थी चयो आहे त पूरे पाकिस्तान में निकिरणो आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ₹5.5 रुपया फ़ी लीटर ताईं इज़ाफ़े जो इम्कान। ज़रियनि मुताबिक़ 16 नवंबर खां पेट्रोल जे फ़ी लीटर की कीमत में ₹2.28 इज़ाफ़ो थी सघे थो। डीज़ल की कीमत में ₹5.5 रुपयनि ताईं इज़ाफ़े जो इम्कान आहे। गासलेट के अघ में ₹2.58 फ़ी लीटर वाधि थी सघे थी। पाकिस्तान परॾेही सीड़पकारनि खे प्रोफेशनली ट्रीट करे। IMF जो मुतालबो। ज़रीन मूजिब IMF मिशन 14 खां 15 नवंबर ते सूबाई हुकूमतुनि सां ॻाल्हियूं कंदो। IMF तरफ़ां सीड़पकार कंदड़ समूरनि मुल्कनि सां हिकु जहिड़ो मेरिट क़ाइमु करण जो मुतालबो। IMF जो चवणु आहे त विचो भर यूरोपीय यूनियन समेत ॿियनि मुल्कनि लाइ बराबरि सर्विसिस फ़राहम कयूं वञनि। IMF वफ़द 15 नवंबर ते SIFC इख़्तियारनि सां मुलाक़ात भी कंदो। गुज़िरियल ॾींहुं IMF मिशन सां FBR रेवेन्यू शॉर्टफॉल ते ॻाल्हियूं कयूं। PTI बानी इमरान खान के अदालत में एक बियो रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट PTI बानी ॿियनि जे लॉन्ग मार्च भञट्रा केस में बरियत वारियुनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत PTI बानी समेत असद कैसर, सैफुल्ला नियाज़ी, शेख रशीद, सदाकत अब्बासी, फैसल जावेद ऐं अली नवाज़ सिवान खे बरी करे छॾियो। PTI बानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ 20 अगस्त 2022 ते आपारा थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो।
सिंध हुकूमत ईरान में बस हादसे में फौत थी वियल सिंधवासी ज़ाइरीन जे पोयरनि खे मुआवज़ो ॾियण बाबति समरी तयारु करे वरिती। घरू खाते 15 करोड़ 80 लख रुपयनि जे मुआवज़े वारी समरी वॾे वज़ीर खे उमाणे छॾी। 20 अगस्त 2024 ते ईरान जे शहर यज़्द में 28 ज़ाइरीन शहीद ऐं 18 ज़ख़्मी थिया हुआ। फौत थी वियलनि जी वारसनि खे 14 करोड़ रुपया माली इमदाद ऐं ज़ख़्मियुनि खे 1 करोड़ 80 लख रुपया मुआवज़ो ॾियण जी सिफ़ारिश। वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ घरू खातो कमिश्नर्स ऐं डीसीज़ ज़रिए मुआवज़ो फ़ौतुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि खे ॾींदो। कोटड़ी बैराज ते पाणी पहुचाइण वारो असांजो मुतालबो अञा ताईं मंज़ूर नाहे थियो। असां मुतालबो कयो हो त कोटड़ी बैराज ते 10 मिलियन पाणी पहुचाए वञे। पाणी मामले ते केतिरियूं ई कमीशन ठाहियूं वयूं पर अमल न थियो। पाणी जी विर्छ ते 1991 खां नाइंसाफ़ी थी रही आहे। पंजाब जबरी तौर चश्मा जहलुम लिंक कैनाल मां पाणी खणी रहियो आहे। पाणीअ जी विरासत लाइ इरसा जो इदारो ठाहियो वियो पर 1994 खां ई भञकड़ी थी रही आहे। पीपी सिंध जे सदर निसार खोड़े जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त थल कैनाल खे परवेज़ मुशर्रफ बिना मंज़ूरी जे खोलियो। कालाबाग डैम ते वेड़ परवेज़ मुशर्रफ जे दौर खां हलंदी रही। कालाबाग डैम ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मुहिम हलाई जेका पूरी दुनिया ॾिठी। इस्लामाबाद रावलपिंडी समेत केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि ऐं ऑफिसुनि मां ॿाहिरि निकिरी आया। पेशावर, नौशहरा, इब्राबाद, हरीपुर, मानसेरा, हज़ारा, अटक, महमद, सोआबी, वादी तेरा, शांगला, मालाकंड, बोनेर, खैबर, सवात, लोअर तेर, चारसदा समेत ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.3 रिकॉर्ड कई वई ऐं ज़िलज़िले जो मर्कज़ कोह हिंदू केशो ज़िलज़िले जी ऊनाई 220 किलोमीटर ज़मीन अंदरि रिकॉर्ड कई वई। कराची में सिक्योरिटी ख़दशनि सबब एयरपोर्ट की सिक्योरिटी वधाई वई। पुलिस अख्तियारनि मूजिब मॉडल कॉलोनी खां जिना टर्मिनल वेंदड़ रोड के ट्रैफिक लाइ बंद कयो वियो। स्टार गेट खां जिना टर्मिनल वेंदड़ रोड ऐं पहलवान ॻोठ खां एयरपोर्ट वेंदड़ रोड ते नाको लॻायो वियो। ट्रैफिक खे मॉडल कॉलोनी खां शारा फैसल ॾांहुं मोड़ियो पियो वञे। जिना टर्मिनल वेंदड़ रोड बंद थियण सां मॉडल कॉलोनी रोड ते ट्रैफिक की रवानी मुतासिर, शहरी ॾुखियाईनि जो शिकार। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण अख्तियारनि खे रेड लाइन ऐं येलो लाइन बीआरटी मनसूबनि ते तामीराती कम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। शर्जील इनाम मेमण सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो अहम इजलास बीआरटी जे ॿिन्ही मनसूबनि ते अघु भराई जो जाइज़ो वरितो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कम जे मयार ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। आवाम खे सस्ती, सवली ऐं जदीद सफ़री सहूलतुनि जी जल्द खां जल्द फ़राहमी सिंध हुकूमत जो आज़म आहे। कोशिशि थियणु घुरिजे त डेड लाइन खां पहिरियां ॿई मनसूबा मुकमल थी वञनि त जीअं आवाम फ़ाइदो हासिल करे। दुनिया के गदलन शहरनि में भारतीय शहर नई दिल्ली जो पहिरियों ऐं पाकिस्तान जो रुझान जो ॿियो नंबर। नई दिल्ली जो एयर क्वालिटी इंडेक्स 635 रिकॉर्ड। रुझान जे हवा में गदलाण जो इंडेक्स 557 रिकॉर्ड कयो वियो। मुल्तान, इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं पेशावर में भी फिज़ाई गदलाण वारनि शहरनि में शामिल। केपी जा केतिरा ई शहर धुंध जी लपेट में अची विया। पंजाब जे मैदानी इलाइक़नि में स्मोक सबब मुख़्तलिफ़ हंधनि ते मोटरवेज़ बंदि कया विया। स्मोक सबब तालीमी सरगर्मियूं भी मुअतल। घोटकी, कशमोर, सखर, मोहनजोदड़ो, काज़ी अहमद, भिरिया रोड, वगण ऐं भरपासे में स्मोक ऐं कोहीड़े सबब कार वहिंवार मुतासिर। कराची में वायरल इन्फेक्शन्स में तेज़ी अची वई। मलेरिया ऐं डेंगी जा केस शिदत इख्तियार करे विया। तिबी माहिरनि शहर में मलेरिया ऐं डेंगी जे केसनि में इज़ाफ़े बाद इस्पतालुनि समेत ॿियनि हंधनि ते स्प्रे मुहिम जो मुतालबो करे छॾियो। कराची शहर में चिकनगुनिया ऐं उनजी अलामतुनि वारे बुखार जा केस साम्हूं अची रहिया आहिनि। जमायत इस्लामी जो सुभाणे ज़मनी मकानी चूंडुनि लाइ कराची के पोलिंग स्टेशन्स में रेंजर्स मुक़ररु करण जो मुतालबो। जमायत इस्लामी कराची के अमीर मोनम ज़फ़र जो चवणु आहे त सुभाणे सूबे में ज़मनी मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। कराची में 10 हंधनि ते चूंडुनि लाइ पोलिंग थींदी। ठगी ऐं धांधली जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। मॉडल टाउन जे रहवासियुनि लाइ आबादी खां परे पोलिंग बूथ ठाहिया विया आहिनि।
असां इलेक्शन कमीशन खे धांधली बाबति सबूत ऐं ख़त लिखिया आहिनि। शिकारपुर ज़िले में महर ऐं जतोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ सखर में निबेरो सर्किट हाउस अखर में सरदार अलीगौर खान महर जी सरपंच में थींदड़ निबेरे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। ॿिन्ही धुरनि जा चङा मुड़ुस मौजूदु। गौस बख्श महर, MPA आरिफ महर, शहरयार खान महर भी शरीक महर जतोई खूनी तकरार तां 10 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ईरान जे तेल ठिकाणनि ते हमले जी धमकी ॾेई छॾी। पंहिंजे बयान में इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त ईरान तरफ़ां हमले जी सूरत में इसराइल ईरान जे तेल जे ठिकाणनि ते हमला करे सघे थो। ईरान तरफ़ां हिकु ॿियो हमलो ईरानियुनि ते अरबें रुपयनि जे धाड़े जे बराबरि हूंदो। जेकॾहिं तेल जे ठिकाणनि ते हमलो कयो त ईरान में मुआशी तबाही अची वेंदी। इसराइल ग़ज़ा में इंसानी इमदाद जी फ़रहमी बाबति क़ानून जी भञकड़ी नाहे कई। इसराइल में पंहिंजे भाईवारनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीकी नायब पढ़ी तर्जुमान वेदांत पटेल जो बयान 8 आलमी इमदादी तंज़ीमुनि ग़ज़ा जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर कई हुई।